घोड़की डिप्टी कमिश्नर घोड़की डॉक्टर सैयद मोहम्मद अली ऐं डायरेक्टर गम्स डॉक्टर रहीम बख्श भट्टी DHQ अस्पताल मीरपुर माथेलो पहुंची डायलिसिस सेंटर ICU ट्रामा सेंटर समेत मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो कयो ऐं मरीज़नि खां मालूमात हासिल कई। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्पेशलिस्ट डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले जी तमामु घणी खोट आहे, जंहिं सबबि अस्पतालनि जी कारकर्दगी मुतासिर थिए पई। इन सिलसिले में सिहत खाते जे आला अख़्तियारनि खे सिफ़ारिश करे रहिया आहियूं त जीअं अस्पतालुनि खे अमलो मिली सघे। हुन डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ खां मुतालबो कंदे चयो त ज़िले इंतिज़ामिया पारां DHQ अस्पताल जी जदीद मशीनरी फ़राहम कई वई आहे। उन लाइ टेक्निकल अमलो फ़राहम कयो वञे, जॾहिं त CT स्कैन मशीन समेत जदीद लेबॉरेटरी बि फ़राहम कई वञे त जीअं हितां जे माण्हुनि खे फ़ाइदो मिली सघे। इन मौक़े ते डॉक्टर रहीम बख्श भट्टी ॻाल्हाईंदे चयो त असां DHQ अस्पताल खे जदीद ऐं अवाम लाइ फ़ाइदेमंद बनाइण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। इन सिलसिले में तामीरी कमु जारी आहे। हुन चयो त मरीज़नि खे रहीम यार ख़ान रेफर करण बदिरां गंबट अस्पताल मोकिलियो वञे। रहीम यार ख़ान जा वासी पिणु इलाज लाइ गंबट अची रहिया आहिनि। कोशिशि कयूं पिया त अस्पताल खे अहिड़ी बणायूं त जीअं मुस्तक़बिल में हितां जे मरीज़नि खे ॿियनि ज़िलनि ॾांहुं न वञिणो पवे। डॉक्टर रहीम बख्श भट्टी वधीक ॻाल्हाईंदे चयो त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे गुज़ारिश कई आहे त DHQ अस्पताल मीरपुर माथेले जो दौरो करे। हुन डिप्टी कमिश्नर खे यकीन ॾियारियो त अस्पताल खे ज़रूरी अमलो फ़राहम कयो वेंदो ऐं CT स्कैन मशीन तोड़े जदीद लेबॉरेटरी लाइ पिणु जोॻा क़दम खयां वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।